यार सांबा हाणे ते इज्जत न रहंदी। हूअं बि ग़ुलामनि जी कहिड़ी इज़त आहे। सॼी ज़िंदगी पीड़ियायूं ऐं सॼी ज़िंदगी पीड़ पां रहंदासीं। पंहिंजो कमु वठनि जा तकिन नंगनि में अखियूं विझनि, इहा ॿोली त कान्हे। आओ न सांबा, ॻाल्हि यार गाटे खां चढ़ी वई आहे। सुभाणे को खुलम अचे, को खून ख़राबो थिए, सुठो ई नहीं मिया त हीअ जूई छॾे हलूं। इहो लखनि जो कर्ज़ आहे, कीअं लहंदो का वाह बि कोन थी सुझे। सॼो साल था लोड़ियूं, इहो सुबुह इहो शाम, मिले थी 2 वक़्तनि जी रोटी, कर्ज़ वा वञे थो चढ़ंदो, रुॻे कुपत था कनि, हिसाब कॾहिं ॾिनो अथनि? कुप थिया त आहिनि हराम खोर। तूं असांजो वॾो आहीं सांबा, हिम्मत कर, छा कंदा? ठीकु आहे ठीकु आहे, हाणे तव्हां न डरिजो, हिन ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं। मारियो खून था नीचे मेरी थो अन्ना छड़ियुस ऐसा तू थो लुटे कुत्तो के चाय जो बसावे हर कान तक तू बचानो। अरे जानू ये कबो अल्लाह बचायो ते मां जब छोरी का तो सा ठहला सफाणे रे सवट दाही थींदा तू पुट को न कर मां कम पुट करे छड़ींदुस। हाणी ये जू छड़नी पवंदी तने सरकार ने कड़ो फैसलो कंदो असा पांजो फैसलो पाण कंदासी। इहे ही करणो पवंदो। चंदे सरफा केड़ी उम्मीद इहो बि न चोरन जो यार आहे। कमदार साथी तस तने तो बचायोस न घाटे में पर अज मुझे था मरे जरूर हा। ओ तारा रात मिठो इंसान को जानू असा बड़ी फरार थी गया। कमदार छो भला चौकीदार कोन हुया छा? ओ तारा आज ये जो काकुल दे दई इतरी आउंदा अई कब पुट करे विया हुंदा। यो तमा जरूर समझा पयो तमा बिनन मा एकड़े जी हरकत जरूर आ न त उनन में हिम्मत काने जो चले सर खान जा लखे रुपया खड़ी हलिया विया। बुधाए छा थियो ते? रेस तू अपो छा वरी छा मां वस उते एड़ी का गाल का नहीं। कमदार सच बुधाए छा थियो ते? रेस जानू कमकार चन इनकार करते जानू सा अटकी पिया। रेस जानू के थक है न एतरे में मां पुगस आई छडाए वतो मान सुबह जो दिसा त आही कोन। ये पेरा त मिली विया छा थियो हुंदो ते पर
उहे पेरा ॻोल्हणा आहिनि वया काॾे लखनि जो कर्ज़ अथनि ऐं फसल तुम्हें कमदार ॻोल्हा कर माण्हू जा बचड़ा आहिनि के ॻोहूं न आहिनि जो डर करे विया हूंदा बोतार ॻोल्हा कहिड़ी क्या शेर लॾे विया हूंदा ॿियो काॾे विया हूंदा शेरल तूं लजपाल आहीं तो वटि आया आहियूं असां जबन ॾाॾनि चनेसर जबन ॾाॾनि जी ख़िदमत कई छा मिलियो असांखे टके जा माण्हू डाकू बणिजी बि रहिया आहिनि अॼु त लॼ बि लुटण आया हुआ त पोइ तव्हां छॾे ॾिनो उन्हनि रास्तनि खे हा पर बचणा हुयो तव्हां बचणा हुयो हिकिड़ो त मारे छॾियो आहे पोइ मूं वटि अचो आहे कमदार जा हथ कुहाड़े में पइजी विया सरदार न त ग़रीब असांखे ॻणो पिया सरदार ग़रीब जो आहियूं केरु थो चए तव्हां ग़रीब आहियो अरे तव्हांजे पोरे पखर मां उन्हनि हराम खोरनि पंहिंजा पिप भरिया आहिनि तव्हां ग़रीब न आहियो तव्हां ग़रीब सरदार असांखे पंहिंजी निगहबानी में वठो मां थो ॿुधायां सरदार चनेसर ख़ान असांखे कुकर जो खाज बना छॾियो सरदार इज़त में थो ॾियां हर ज़िंदगी खतरो आहे हाणे ही न्याणी वो शरण जी भेड़ आहे अल्लाह जी अमान में आहे ही शरण वीचारो छा आहे कुझु बि न आहे ऐं ही शरण तव्हां वांगुरु वॾेरे चनेसर जो बि लॻियल आहे वॾेरे चनेसर जो लॻियल आहे मां पाण दोस्तो हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो ही हाणे असांजी अमान में आहे हिननि का बि मेरी अखि खॼे त उहा अखि कढी छॾिजो ऐं को बि हथ ईअं वठे त उहो हथ ई वठी छॾिजो हथ ई वठे छॾिजो सलाम आओ बा तू चनेसर खान के मौजूद किए समझे तुझो पुत्र धाड़े जो थियो आ रेश केड़ा सलाम केड़ा कलाम अंदर साड़े छयासी नाड़े बख्शल पुत्र जी बाह मुंह मा न कट मुंह त खोस कही काने अञा जो तुझो घर सलामत आ तुझी बनी सलामत आ वडी गाली आए जो तू सलामत आ हली चली पे गोठ में शेरल रेसा एडी कया पो परेस कुछ कयो आ बख्शल जे असा चायूं न ये धरती टामो करे छडियो बराबर रेश बाकी बचो शमशाह सोब कढी छ केड़ो जियण आ मुजो बख्शल खान तुझे धाड़ेल खान पुत्र मुझे हारन के पानो रखी छडेवा जिंदे मुजा लखे रुपया कर्ज रहलो यो रेश शेरल के केड़ी बनी उनन का कराणी आ आ छडी दो मास कौन मुजो न्यापो खणी वनीस आई चईस त मुजा 32 लाख रुपया इनन हारन दे रहलन वे भरे दे नत रेश मुखे खबर त ना है अलाए किथे आए पर ये शेरल जो मिठो भाई त वनी चईस त तुंजी जमीन 32 लाख रुपया बकान ले आई असा के मजबूर न करे तवा जी जमीन रेस जी जमीन जे विच में आहे आई आबाद काने आ बख्शल बुद्धि पयो न कमदार छा चयो रेस जमीन न तक के हारी उते हुंदा त तोखे मिली विंदा मां गोला कया उतारा कम पुट थी के हिसाब किताब कबो त 3200 हारन जा असा ने लिखंदा उए बि फबिया जमीन बि फबी चया ती पुत्र विड़ंदा हारी कोन दीदो शेरल मुर्स मानू चो थियो आ सांबू कोन छडी दो शेरल तो जो वो मुझे दरिया ते बाबू दरिया ते मिलियो हो बाबू खुश तो हो न छा पियो चए बाबू शेरल चए पियो वडेरे
चने सर जा हारी जेके तो वटि सामा आहिनि से मोटा। फ़क़ीर तो बाबे खे इहो छो न चयो त इहे हारी वॾेरे जे ज़ुल्म जो शिकार थियल आहिनि, इहे मां कीअं मोटाईंदुसि? हा मूं चयोमांसि, पर चए पियो त शेरल सभिनी मज़लूमनि जो ठीको खयो आहे जा। फ़क़ीर साईं, जंहिंजे सीने में ज़ुल्म जो डूंगर डोरियल हूंदो उनखे ख़बर हूंदी त मज़लूमियत छा आहे। पोइ बि मामू नथो सम्झे। फ़क़ीर बाबे खे वञी ॿुधाए त असां वॾेरे जा ज़ुल्म सठा ऐं सहूं पिया त पोइ मज़लूम जो साथ न ॾींदासीं, छा वॾेरे जनेसर जो साथ ॾींदासीं? भाउ शेरल पोइ बि तुंहिंजो अबो मूंखे ॻाल्हाए पियो ऐं चए पियो त कहिड़ी मज़लूमियत आई आहे शेरल जी, परावा पैसा खणी अची साम पवनि ऐं तव्हां उन्हनि जा भर झला थियो। फ़क़ीर इहो मूंखे त ॿुधाए, कॾहिं कमदार जे हिसाब किताब मां ॻोठ वारा आजा थिया आहिनि? हमेशह उहे ग़रीब पोती छंडे उथिया आहिनि, कॾहिं बि उन्हनि जो खीसो भरियो न आहे। जानू कमदार कुत्ते जी बछ ते हिन ग़रीब हारिन जी इज़त ते हमलो कयो। फ़क़ीर हाणे तूं ई ॿुधा कीअं न हुननि जो असां साथ ॾियूं। भाउ शेरल तुंहिंजो अबो चए पियो त वॾेरो चनेसर 32 लख लहणे हारिन ॾे, हारी न मिलंदा त वॾेरो चनेसर तुंहिंजी ज़मीन तकियो वेठो आहे। फ़क़ीर जे बाबो दरिया ते मिले त उनखे मुंहिंजो हिकिड़ो न्यापो ॾिजई ऐं जो चईंसि त बाबा तूं मुंहिंजो काबो आहीं, मुंहिंजो क़िबलो आहीं, तुंहिंजी हर ॻाल्हि मुंहिंजे अखियुनि ते, तुंहिंजो हर हुकुम मुंहिंजे अखियुनि ते। बाक़ी रहियो सवाल सामुन जो, सिर ॾियण खां सवाइ साम्हूं वापसि करण शेरल जो शान न आहे, न आहे शेरल जो शान वापसि करण साम्हूं। खादिम मां तुंहिंजी ज़ाल आहियां, मुंहिंजा बि तो ते के हक़ आहिनि। हवा तूं हक़नि जी ॻाल्हि थी करी, मां त सॼो तुंहिंजो आहियां। मां हिकु मिंथ खणी आई आहियां, मिंथ मञी त। हवा मूंखे शर्मसार न कर, तुंहिंजे मुंहिंजे वजूद जे विच में त साह जो सदो आहे, पड़ाॾो सोई सॾु वर वाईअ जो नहीं, वाग में गॾु बथे में बथे। खादिम चनेसर सां न पाए, उहो नांग आहे नांग। कुल नफ्स ज़ाइक़तल मौत, खादिम हुजे या चनेसर, हलणो सभु कंहिंखे आहे, ज़ालिम हुजे या मज़लूम, सभु हुज़ूर जी दरबार में हलंदा हुआ। ॾिस खादिम तोखां सवाइ मुंहिंजो केरु आहे? मां सही न थी सघां त तूं चनेसर सां विड़, खॾ में वञी पोइ मोह। छा थो कयांसि, मुंहिंजो त कासां जहिड़ो कोन्हे, मां त अमरे रबी आहियां, फरमाने इलाही जी पोआरी थो कयां, कारे खे कारो अच्छे खे अछो थो चवां। उहा ज़मीन तुंहिंजी त कान्हे न? उहा त चनेसर जी बि कान्हे,
मुझे मालिक जी जमीन है, खुदा जी खाली जमीन पाप उन सभिनी जे मथां हक़ आहे जेके साए करण जी सघ रखनि था। पर मां चाहियां थी तूं चने सर जो वेर न वठ। हवा पर मां चाहींदुसि त फरमान इलाही जी पोवारी थी, जान दी हुई उसकी थी। हक तो ये है कि हक अदा न हुआ। सो हवा सभिनी जो खुदा है। मना तूं इहा दुश्मनी पाली दे। मां कंहिंजो हक़ कोन थो खावां, मां त ज़मीन थो कयां जेका कंहिंजे अबे ॾाॾे जी मिल्कत कान्हे। हवा तूं अमर जे आॾो न अच, अमर जे आॾो न अच। तो वडेरे चनेसर खान जी भेण आहे, काॾे निकती आ? चरी आ छा? नज़ीर चनेसर त असांजो अज़ली दुश्मन आहे। ये चनेसर जी भेण आहे। पोइ खणोसि ये चनेसर खान खे ख़बर पए त इज़तियूं छा थींदियूं आहिनि ऐं उन्हनि जी लज छा थींदी आहे। छॾियूंसि या खणोसि? न न, नांग पिण मां ॿाहिरि आयो आहे। झुकंदो शेर ले अॻियां, मिंथू कंदो, आज़ीम कंदो चनेसर खान चरिया। चनेसर खान जी भेण अलॻि थिए थी। छा थियो आहे जो हिते बीठी आई? तोते जे पोयां खानज़ादी वियल आहे, अञा कोन मोटी आहे। अल्लाह ख़ैर करे। तोखे चवंदो आहियां त छोकिरीअ खे संभाल, पर टको ख्याल कोन कई। हूंदी ॻोठ में के साहेड़ीअ वटि, हूअ बि पखीअ सां प्यार करण को ॾोहो त कोन्हे। ॾोहो आहे। जंहिं हवेलीअ में पखी पर बि न हणी सघे, उते पखीअ सां प्यार करण पाप आहे। हीअ नंगर खान जी हवेली आहे, का लाल हवेली कान्हे। माई ॿुधाए काॾे वई छोरी? जरियो थियो ई छा चनेसर? शनास निकिरी वई अथई। नंढे वॾे जो अदब कोन अथई। शर्म कर, भेण ते टिको तो लाई। शक त उन ॾींहुं पियोमि, घुटो बि उन ॾींहुं ॾियासां, पर का ॻाल्हि ॻणियमि भई सलाऊं आयो। ज़रूर पोयां का ॻाल्हि थिए पई। तोते जा पेर हवेलीअ मां मुंहुं पटिया, पर हाणे खानसादीअ जा पेर ॾिसां त काॾे था वञनि।